जेका गाड़ी भिटाई कई आ न वो आसान था कया मला पेरेला इन चाहो न लकी वो पेरेला नासू लकी मेरे ही ऐसा मुला ने मार की जाके भिटाई जो थे आपले ना वाला हजो ये मंजे हंजा पाए पांच नीचे में दो हदमा पक्षा काबर हुस्से पूरा खा महजी जान बचाओ इसको अरबिया जामसा रखी नींव निभा पर मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंच रचा भिटाई जो थे चंदे चोटिया रात जा रहियो ये तेरी तरह तो मोलन 12 बजे चंद्र गोलियो पहली तारीख 12 बजे पहली जो चंद्रो अचे वती गाल समझ रात जो 12 का पो केड़ी दूरबीन में ॾिठो सच ता चऊं ता मोला ता या सजी इमाम खान जी मश्करी इमरान के जोनस चो जुम्मे जी ईद थींदी बखुतबा थींदा मर्द कुर्सी दी इमरान वारी साल जे कहे न या ॾींहं जो पीरणी आ रात जो खीरणी आ बखुतबा थींदा त साल बरकत वारो थींदो सैयद साधो थे चंद्र चवाए सच जे मच्छी मोर न बहाए कदे ओबरी संगड़ो कदे एडो संगड़ो जो मुल्लन खां न छोड़ो कदे ओबरी संगड़ो कदे ओबरी गच्छ जे मोह में बरई मच्छ परदो में नाहे पेशानी पिरियन बिटाई दोजे खड़ी नेण खुमार मां जा कयाई नाज नजर आज के रसूल दादी हटाओ जरा सा उजे तो मुझे अयो बाजो बात हलाल क्यों दादी हटाओ सुबह छा दखल का नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान आले बैत वो ड्राइवर जो को संगत जी आयो नमस्ता तुरंत की मुकल्लो वो किथे इतवार का न वो इनके अल्लाह बरकत दे अज एड़े जलसे में गोठ में शादी में मुझो जलसो कराए जाते असांजी मस्जिद त कोने पर एकड़ो देवबंदी भी कोने अल्लाह उन जाए दे देवबंदी जो आवाज पहुंचे जो कसम मुझे ला दुआऊं करना क्यों रोई मुला तो मुई माते सरा दुआ करना क्यों खुदा जो कसम मां एड़ी जाए ते देवबंदी जो पैगाम पहुंचाए दुआ जाते कदे मुमकिन भी ना हो ते देवबंदी जो जलसो थी नारे तकबीर सावधानी आलो गच्ची आयो भले कुछ ऐसो भी शादी में जे इयो मौलवी वठी तो दे त साधारण के जवाब था जो मौलवी असदुल्लाह जो वाइस कराई यार छो न था जो सुभान अल्लाह मदीने वाले जो आश के भैया खबर करे सर्वतफ सर्वलन नारे देर कई आ ना मार बिन ड्राइवर के दियो जने वठी आयो आई मार झलने जेलो हवाले दिस मुझे बा हल्लो में तू हड़ी अगे मुंह दे तो खबर अल्लाह अच्छा दखल का रमजान में तो मां अख भी नहीं हराया आयो है कराची में अलाई छाजी अखे या डॉक्टर नु ते में भी से आगे छोकरा जो 100 रुपया मुझे खीसे में विधी करे 1000 कडी ना हाने मांडे सांसो अच्छा ए मोले ये तो क्या दो मांगा थी कसम दे तो मानू भाजी दिया मानू अब ता मानू आयो या जिन्ना आयो मानू आयो न जेके मानू आयो राजा तो सुभान अल्लाह
जोर से आशिक भजन आज बता जो आजकल जिन्हें सही पिटा बनो हाने पे रहते तेरे 3 बजे छोरा बेचाने घटी में हेलो तुझे सरकारी वो गासले की आशिक है सच्चा आशिक वो मोर जा यार है ये तोड़ जा यार है मालूम पे ना बशीर कुरैशी जी मदार के राज के में टल्लो के दो मां फिरे के दी ड्राइवर हारून जो दो अरे वन्या ही तोड़े ये बिनोची आया डॉक्टर साहब शहीद रहमतुल्लाह अलैह मुझे 2010 में घुरायो 13 रज बड़ी लाड़का आखिरी तकरीर मुझी करे मौलाना फजल रहमान खां पो मुख्य वतो अल्लाह मान वन्या 3 दफा मुझो ऐलान के हलने मुला तो जी मार की तदे मुझे कुत्ती कान सुनानी पर डॉक्टर बेचारे जी नित केड़ी हुंदी ही कुंड में पियो मथे अचे रब हिन खां वडो कम वठ या डॉक्टर जी सोच अथव कंहिं बे मुले जी या सोच या पेर कढंदा हिकड़े डॉक्टर खालद जी या सोच खुदा तो ही मथे अचे जमात जो पैगाम दर दर पहुंचा आदियाना क्या जाओ भैया तो बड़ा करो शहीद है सलाम के सलाम करो शहीद इस्लाम हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो नारे तकबीर वो डॉक्टर साहब मुझे चवंदो तो वीतल माण्हू मोटाए ॾेखारिया अल्लाहु अकबर कबीरा बेटा ही समझ के कामिल करबला में आजा नमाज में कामिल सखा में कामिल तबे अली जी औलाद मोहम्मद जे दीन में कामिल दादा जो अली अलिया जो अली अलिया जो अली अलिया मौला अली जामनी तो भैया थपड़ो करे जाओ भैया तकबीर शान हजरत अली मुर्तजा नारे तकबीर असाका में खुलत न कर बलिया हेबे भी हाय जलाली अलिया अजला साने तुम भी हलिया हेदे भी हाय अली सैयद के काम में कर बना आजा जो अमीर वेही वेर निसाफा हयाऊं के तीर पर इया हुई तकदीर अली जे औलाद के सैयद के अली जे औलाद के भाई ने गट्टे ना सुनना चाहिए अली जे औलाद के भाई ने गट्टे पाड़ो तिन पलीतन जो तो परवरदिगार बच्चे खफोए खफत लहदन कान लतीफ बेटा ही जो के हो हली आयो होना पारा तो पहली जाती के पासे ना पे बिड़ो हो जब इमाम हुसैन जी करामत चई जाती पे सवारी कदम रखे उता जो साउ सलो निकले करामत इने के जेबो करामत की ने ता मनियो हुजे करामत मनियो धूड़ दे मनियो अल्लाह ए मोला कोरियो करामत बुधाई ने मो मोल को केड़े हलन दे दी मोला को केड़े मोई पे ही पाण हलियो को असा करामत जा मुनकर ना हो खुदा जो वो हली आयो होना पारा जोर हली जानो जे आया आशिक आग जो जी पतंग परवानो मन राजी थे रसूल नबी तो नानो की सिर सामानो घोड़िया है कोटम बेटा तो जो को फिर कागज लिखो विधि लिखला इमाम पूछंदा इमाम हुसैन मक्को मदीनो छड़े करबला छो गया बेटा ये जवाब न लतीफ सोचे को न मनिया
पर अल्लाह जा नाला ॿुधांसि तूं घर ते देने वाला अल्लाह जे नाले पंजर गब न ॾिनो सलाम करणी जे औलाद के जो मासूम बच्चा रब जे नाले के कुर्बान करे इंतहाई लंबो चौड़ो सफर करे मुजाहिद इस्लाम हजरत मौलाना हुसैन मोहम्मद अयूब भट्टी साहब खुसूसी दावत हिन दीनी मजमे में शिरक जो मौक़ो मिलियो अल्लाह का दुआ है त अल्लाह सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए अज मूंखे लगे थो त अज रात असांजे बख़्शिश जी रात है छो त मेराज बि रात जो तहज्जुद बि रात जो तरावियूं बि रात जो सहरी बि रात जो कुरान भी नाज़िल थियो रात जो हिजरत भी रात जो महबूब जी विलादत भी रात जो साईं अयूब भट्टी जो जलसो भी रात जो मेराज भी रात जो अरशन मचे मेराज वाली रात सतरी आसमान हेठ मिठो मोहम्मद मथे सरी कुल कलाम हेठ मिठो मोहम्मद मथे रत रत हेठ मिठो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठ मिठो मोहम्मद मथे सवा नकुल बि हेठ मिठो मोहम्मद मथे रत जे वाला जिब्रील हेठ मोहम्मद वञा मथे पे वञे जोर सां आशिक़ रसूल बैत बोला करे जाओ बैत नारे तकबीर शान अली मुर्तज़ा शान हज़रत सैयदना इमाम हुसैन तेरा हुसैन मेरा हुसैन वाह हुसैन करबला का शाह हुसैन छात खल्क ही काना मांगा तारे आशिकन सही उतर से रोज भर छियो हां बड़े वासाई अयूब तुझो जलसो वरी पोइते था कि सब मुते एतबार कोने कल मां जलसो ढूंढे परा जो मोला मस रमजान मां तानी जान छुटिया वरी जलसा छोड़ू तू मर असा मरन दे गाड़ी तई जलसा कंदा अल्लाह कुरान नाज़िल थियो रमजान में मक्को फतह थियो रमजान में जंगे बदर लगी रमजान में मुझे मौला अली जी शहादत रमजान में राजाना काजो मौला अली का मुरीद बैत बोलो करे जो जो हाथ चावो कचड़ुआ नारे तकबीर चमन चमन गली गली नारे तकबीर सहाय दर्जा हाणे मूंखे दरदारनि घुराए शादीअ में शादी दरदारनि जे में वाइज़ कयो हलड़े मुला तुंहिंजी माइकी ज़रदारी माल जेको मिलियो न उहो नथो ॿुधाए होते के हमरा माखे छो से करबला बुधा जो करबला मां बस सबक बड़ा मिला वाह 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 पहिरो सबक सैयदन सजदो न छड़ियो ॿियो सबक बीबिन पर्दो न छड़ियो खुदा जो कसम मूंखे नरड़ खे चुमी ॾेई मुंहिंजी पुठी जो मौलाना तो जहिड़ी करबला मूंखे कंहिं न ॿुधाई करबला जो पहिरो सबक सैयदन सजदो न छड़ियो अली अस्कर कुर्बान अली अकबर कुर्बान गोठ कासिम कुर्बान अब्बास जब्बाजो कर छिड़िया 72 साथी कुठा चेतो शमरा आंखें बच्चा प्यारा नान हुसैन के रब की नमाज प्यारा क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन मेज़े पे सजदा कुरान सा मौलवी भी पढ़ंदा है को सामने घुरायो शामियाना हणायो देखियो केॾो वॾो इंतजाम कयो साईं पर मुंहिंजे मौला अली जे बचड़नि कीअं कुरान पढ़ियो मेज़े पे सजदा जुबां पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन नाने के दीन पर हर चीज वारगी कुछ भी न अफरबाद बचा जा हुसैन ने खुद को तो एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिला जा हुसैन
बच्चा को उठा दिया नमाज, पानी बनता नमाज, खीमन के पानियों नमाज, 72 लाश दिया नमाज। अज रीचो था हैं दाढ़ी पटके के थोड़ी या नमाज के थोड़ी या नियत साफ था जो नियत तो जी नियत साफ आ न पो काई के छोपा थी नियत साफ आ माल तरिए ते हो जे मुझे छब्बे कमाने क्यों हाथ से बस का सूफी अल्लाह मां घोट के थकी रखे बोलकर वडा बार हो जन मुख्य जी लगो मुख्य जी नमा शियो नमा सुन्नी नमा देवबंदी नमा बरेलवी नमा अहलदीस नमा हिंदू नमा मुसलमान जो केड़ी भला है सब नट ढारा दे को पानो ही न थोड़ा जो जैसे मैं सूफी आ सदकी बना तुझे ना समझा सूफी जो दिमाग भी खराब जो नारो ही अजीबा अलाए जे कैसा राजिया अलाए जे छमे राजिया या सभी कोई धोखेबाजिया कलमो पड़ी पो अलाए कबिया मुझे बंदूक तक कलमो पड़े थी वो अलाए छाजी नबी से मेराज करे आया अबू जाल के बुलाया अबू जाल के जो मां मेराज करे आयो हां सत्य आसमान सही कोला कला रब रब अर्श कुर्सी लो कलम चोला तबक जगह के जाना इसी आयो हां अबू जाल आयो सुने अबू बकर जेतर अबू बकर ते यार तुम्हारो छातो जे तो हिकड़ी रात सत्य आसमान सही कोला कला रब रब अर्श कुर्सी अबू जाल जो अबू बकर अब्दुल मंगल तो हाय रते वाला सिद्दीक का जो जवाब जब अबू जाल अब्दुल मंगल नमाजे सिद्दीक मोहम्मद के सच्चो संगे जवाब दुनिया पूरी लो मोहम्मद सच्चो नारा तकबीर नारा मोहम्मद मुस्तफा नारा सिद्दीक अकबर नारा तकबीर मुझे तो मोने मुझे तो ये नगरियों केड़ो जेना ने बाद वजूद के ने था नमाज वांदो ही कोने ने माले की माची जट्ट के धक्को हणबो जट्ट को जट्ट के कुरान मा दलील दे बाज चले आजा जा कुत्तो भौंके न ता जे जो मा कारी आया मोहम्मद कुत्ते के केरी खबर तू कारिया कुत्ते लाए जूतो अल्लाह वो मायने के जो है के जब हमको मुझे पोचा कहां दीजिए पंच जो पंच ही तो जा को ना मुझे तो जा को ना के मुझे तो जा को ना के किए भला मुझे तो के नमाज जी वांग कई का है पंज छोरा तो के कांग जा माना यो इसी लोट पे हंदा जो ये मोला हेड़ो धक मुझे मुर्स तो के गडियो ही को इस्लाम में नमाज जरूरी आ अने कसाम केतरो जरूरी आ कसाम जेतरो कपड़न में काई छे जरूरी आ गर्मी ॾाढी आ पटको लाए छड़ो अन्या गर्मी आ टोपी बिला अन्या गर्मी आ चोलो बिला अन्या गर्मी आ गंजी बिला पर केडी भी गर्मी हुजे दे शुक्र क्यों मां ब्रेक के लत दिनिया न त गाड़ी सब पाचाड़िए के पीछे हैंड ब्रेक बतो तुम हैंड ब्रेक मुसलमान नमाज न पढ़े ऐं असां जो नबी छा थो चए सुभान अल्लाह जो हदीस पढ़ो जोर सां मदीने वाले जो आश के भई खबर करो जाओ भई तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत
नमाज कायम कई उन मोहम्मद जो सजो दीन कायम कई असा जो रमजान में मस्जिद आबाद ईद थी ना मस्जिद के तो रखना भेड़ तो आ क्या है जो नमाज सचो रमजान नमाज पढ़ो था ताके नमाज की आदत न थी पे 5 ॾींहं सिगरेट था पियनि फोटा अयूब साईं अयूब फोटा चकड़ी फोटा पड़ी गई या वटे सोटा हित सिगरेट रखे तू मुझी सालम सालम निकले मुखे करे चो सिगरेट केतिरो गुनाह हुआ इहो तो मुफ्ती ॿुधाईंदा बाक़ी मां हदीस में पढ़ियो आहे त जहन्नम जे नक मां धुओं ज़ूस जो करे निकिरे बचायो पाण खे रोज़ारो रमज़ान जो त नंढड़ो रोज़ो हो हल 3:30 बजे शुरू 7 बजे तक वडो रोज़ो ईद खां पोइ शुरू थव वडो रोज़ो रखे देरे वारो उन रोज़े जो नालो थव तकवा वारो रोज़ो वो आखिर बालिग थियण खां वठी रखणो आहे व्याज खां रोज़ो रिश्वत खां रोज़ो शराब खां रोज़ो कूड़ खां रोज़ो ज़िना खां रोज़ो रब तो चए इहो रोज़ो रखी आहे हिते रोज़ो तोखे रते देरे में पिया खोलाइनि फसक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा इहो रोज़ो रखी आहे मां रब जन्नत में पाण तोखे रोज़ो खोलाईंदुसि ड्राइवर आए जो वाली नहीं है पानी में छड़ी अब उस्ताद अब्दुल हकीम आए मुर्सेड़ो आजो ता सजो रतो बेरो गड जे उनके कुछ आहे ओ यो थी उस्ताद अब्दुल हकीम कल हो रहा अद्दु सैयद था गुलाम शाह गलोड़ो जे मिठाई जो रोज़ो छा अल्लाह शराब खां रोज़ो कूड़ खां रोज़ो यूसुफ अलैहिस्सलाम 70 कोठन में बंदा सजन वारी बादशाह जी रानी असांजे छोकरन के का फिट थियन थी मिस कॉल दे तब कपड़न में न क्या पापा बादशाह जी रानी 70 कोठन में बंदा छा पई जाए हाय चला यूसुफ हेदे था अल्लाह के नबी जो जवाब हाय हाय फसका अल्लाह जे नबी छा जो न न न मायो रोज़ो न बने बस असल रोज़ो द इहो ईद दिए के मां ईद ते तकी लगे खुदा जो कसम मुझे छाजी रमजान में रोजानो 7 बजे असांजी ईद पूछो मुलंदा पकोड़ा हिंदाणा शरबत 40 ॾींहं त असां मुला रोंदासीं रमजान नबी से फरमायो लिसान फरहता न रोजेदार जो बई तू तटे हुजूर फरमाया रोजेदार जो बई तू तो वाह 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 लिसान फरहता केड़ियो इन द फतरे रोजे खोलण वाली ट्रेन हे सचो साल पानी पियो था रते देरे वारो रोजे खोलण महिल जेको मुखे पानी वणंदो न मां चवंदो मम्मी के गिलास भी न दिया बाल्टी पिया हेडा केंदो वणा हेडा शाम जो की मानी शरबत मिल करो तो पको खाना नाला न तो वठा वा तो ना पानी पिए रोजाई तो वेठा पर बेरोजाई तो भी किनो बेरोजाई जो बड़ी शान है लोगों तो खराब जेड़ो अज पणस गुजारे हो लाइट का परे छोड़ यो वेहण सा नांग वारो भूख
बहुज मारे मारे जे नहीं तो मैं सब जन तो रोजो रखो इन्हें जे करे साने मां पढ़ंदा हूं ना मलाइका सवाब लिखंदा अज कंदा हूं मलाइका सवाब लिखंदा जब रोजो खोली ना हूं ना रब चवंदा फरिश्ता रखो कलम तांजे कलमन में ताकत ही कोने जो रोजे जो सवाब लिखो रोजो जाने रोजेदार जाने मां अल्लाह जाना ताजे नता जो सुभान अल्लाह रोजेदार रब फरातू रोजे खोलने वाले थे जो वकिंद लिखा रब्बी ही क़यामत जदी अल्लाह चौबीस अच दफा जो दीदार कराया है अल्लाह जो दीदार अयूब अलैहिस्सलाम 13 साल बीमार जॾहिं चाह खुदी घर आयो त माण्हुनि जो तोखे बीमारी यादि आहे कहिड़ी बीमारी जे तो घेर ते पए दुनिया तो नफ़रत जे निगाहनि सां ॾिसंदी बीमारी विचड़ी न पए जे हाणे चवंदा हिकु ॿी खे जो बीमारी याद थी थदो साल भरे जी हिन तंदुरुस्ती खां उहा बीमारी भले अयूब नबी छो जे जॾहिं बीमार पियो हूंदो दुनिया मूंखां नफ़रत कंदी तॾहिं ॾींहं में 3 दफ़ा रब अर्श जा दर खोले मूंखे चवंदो मुंहिंजा अयूब कहिड़ा हाल थी मुंहिंजा अयूब कहिड़ा हाल थी मुंहिंजा अयूब कहिड़ा हाल थी अल्लाह जे उन पुछण में केॾो मज़ो हो जो इन तंदुरुस्ती में उहो मज़ो कुरान नाज़िल थियो रमज़ान में मक्को फतह थियो रमज़ान में जंगे बदर लगी रमज़ान में मुझे मौला अली जी शहादत भी रमज़ान में शहादत वक़्त मस्जिद के दरवाजे पे तो हज़रत अली खां पुछो अली मस्जिद में मज़ो आ या जन्नत में मौला अली जो जवाब पूरी दस पहिरो ॾाढा जो अली अली जो अली अली जो अली असां खां नफ़रत न कर भली हेॾे बि आहे अली अली हज़रत अली फरमाए जे अलीअ खां तो पुछे त पोइ जन्नत खां वधीक मस्जिद में मज़ो अली छाजे करे जो जन्नत में वञण सां अली ख़ुशि थींदो आहे मस्जिद में अचण सां अलीअ जो अल्लाह ख़ुशि थींदो आहे मीटिंग उठाई पुछे जे कदर करे आहे कहजो एकड़ी कहजो बाबी कहजो ठीक मुझे मौला अली खे बीठो जो उमर कदर 27 या छो न था चो जोर सां जे अली को दलील रखी जे मारे 9 दलील आहिनि पर 2 दलील ॾियां थो ॿुधा कि मां अली ॾिठो आहे त रब खे सतनि जो ॾाढो प्यारो रब आसमान पैदा कया त बि 7 ज़मीनूं पैदा कई त बि 7 काबतुल्लाह जे तवाफ़ जा चकर बि 7 सफ़ा मरवे ते ॾोण जा चकर बि 7 जहन्नम जा दरवाज़ा बि 7 अलहद में आयतूं बि 7 क़ुरान पाक में हामीम सां शुरू कयल सूरतूं बि 7 क़ुरान जो मंज़िलूं बि आहिनि 7 अली अन्या को दलील ले चलाइना तुम कदर ये जुमला कुरान में आया 3 दफा इन्ना अंज़लना फी लैलतुल कदर वमा अदराका मा लैलतुल कदर लैलतुल कदर ये जुमला आया 3 दफा हर दफे न जुमले में अकर है नवा एक नवा नवा इनवा अरड़ा जिनवा जिनवा लॉकडाउन में पढ़े आयो जाते नवा यार मेथ पक्की ने स्कूल जे तालीम के केडो कोरोना में धप मास्टर चवंदा क़यामत ते कोरोना हुजे क्या लावट अल्लाह स्कूल में मान के केडा 5 वारा 6 में 6 वारा 7 में 7 वारा 8 अना जी मां खैर पर मेरा छोकरा है शहर में पहुंचा तो बोर्ड लगो पियो जानवरन जी अस्पताल छोकरा पे पढ़न जानवरन जी अस्पताल ये जे लॉकडाउन जा पास आए का थे कोरोना बस करे इमरान खजड़ा घंट 150 रुपया थी वेला जे तो घबराना इमरान जेड़ो चरियो त कायनात में कोई अल्लाह
वजीर आजम क्यों ना केड़ो ऐलान किया जे मुल्क की तरक्की चाहियो ता त लेट्रिन साफ कर वजीर आजम आया भंगिन जो जमादार वरी जे मैं हूं पालो वरी जे कुकड़ियों पालो वरी जे भंग पोखे मवान के चर्च भी तो पुलिस है छातो बिल्कुल ही बबलो बिल्कुल मुकाम में नंगे बार की कबर पुलिस से छातो करी जे बाबे के कुल अरे नंगे बार की कबर आजे बाबो नंगे होंगे मरी आने वाले केड़ो बयान ने मौलाना फजल रहमान के मौलाना फजल रहमान न चौस चले से भी पाना मौलाना फजल रहमान के मौलाना फजल तुमने जानो पहले मारे पड़ी पोले के नमाज में डाला है बीच चले नमाज में गल है वो अच्छा जे मेरी जो शुक्र जो तो मुंह को डाला है नहीं अली हक जो इमाम अली मर्द कलंदरा अली शेर बबर असा का नफरत न कर भली आ हेदी बेहैदर अली 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 जा बचड़ा इमाम हसन हुसैन है मुझे मौला हुसैन से फरमाए मां कायनात में अख पटी टे शयूं ॾिठम अटे अली के नमाज़ पढ़ंदे नाने नबी के सजदा कंदे अम्मा साईं के मुसल्ले के मौला जो कुरान पढ़ असाजो मान मौला हयाती दे सच्ची हो डी ड्रामे पे अल्लाह खैरा जो सिरा जो खैर अब धमा ड्रामे मां उठी बार के लगी कुल धन्य जी भूख आ मरो ले बाबा जे मंथन में पूजा जलाइए पी के कुल हेते घर वो भगा भी छन मले आयो बतावी दे छोरे के पीछे में बदा ताबीज में बटू टेक्टर दी क्लीन बदल कुरान में लिखा रहा था माँ पांचे बच्चे के अडाइन का 3 सालन ताईं खीर प्यारे ताकि बच्चे में ताकत अचे माँ को खीर हाणे तो मायूं बार के खीर प्यारी नहीं नथी छो नथी प्यारो सेटिंग खराब वञे थो फीडर वठो निपुल बि वठो निपुल खे मां चवंदुमि नकुली बुबू बार सां बि दोखो रस्ते ते मां बोतल में खीर विझी निपुल उनखे चढ़े ॿार नंढड़े खे वात में बार सां बि दोखो था कयो मां बार के खीर नथी प्यारे और रड़ियूं थी करे तो बार मुझी खिदमत नथो करे नबी से फरमाए मेरा जवारी रात रब मुखे न्यापो ॾिनो चई त चइजान त पीउ मां जी इज़त असांजी छोकरनि खे पीउ वणे थो गाॾीअ ते लिखियो वठाइनि अमड़ जी दुआ पिणी घारे थो नबी से फरमायो पीउ जा 4 अदब अथव ला तमशमा महू पीउ जे अॻियो न लॻा कयो भला तकुद कबला पीउ खां पहिरियों मजलिस में न वियो भला तद बेसमी पीउ खे नालो वठी सॾु न कर अॼु रते धीरे बाईपास ते होटल ते वेठा छोकरा पीउ जी गिला था कनि बाबू कुझु नथो करे बाबू कुझु नथो करे पिणे कुझु कयो तॾहिं त तूं जाओ कणक खपाए अचे सारियूं खपाए अचे पीउ खां न पुछंदा कयो त पैसा काॾे चई पुट नौकर आहे पीउ सेठ आहे नौकर खे हक़ आहे सेठ खां पुछण जो न अचो त नबी साईं ज़माने जो वाक़ियो ॿुधायां सुभाणे अलाह चओ ज़ोर सां न हाणे तव्हां थकिजी पिया आहियो जेके थका उहो ॾाढो जो सुभाणे अलाह नारे तकबीर
शान मोहम्मद मुस्तफा, शान सहाबा, शान अहले बैत। शान तव्हांजी जल्दी जान थो छॾियां, ट्रेन भी लाई थी। मथां वरी कंहिंजो पाणी जो वारो बि हुजे। छड़ा मूंसां सुबुह ताईं भले हले, इहो हूअं ई हितां उथी वञे पलाव में सुम्हंदा। मसलो सदरनि जो पहिरीं त मां दुआ कंदो आहियां, रब छड़नि जे बिस्तरे खे आबाद कर। जाथे तो वञा छोकिरा चुंबड़िया पिया ने चुबो ई फाड़े छॾ। अॼु अहिड़ी तकरीर कजांइ जो बाबो सम्झी वञो। घणेई तो पोरनि खे चवां बाबा पुट जी शादी कराए, साईं सारनि बि मज़ो कयो। कणिक जो रुॻो हाल कोन्हे। दुआ कयो अल्लाह वरी सारनि में बरकत ॾे। तो त 2 फसल थिया, छोकिरे जा त 6 फसल विया। जंहिंजी शादी नथी थिए न उन्हनि खे मां दुआ थो रखां। 20 सिपारे सूरह कसस में लिखियल। मूसा अलैहिस्सलाम 8 ॾींहं वणनि जा पन खाधा, तो दुआ घुरी छा चई, रब्बी लिमा अंज़लत इलैया मिन खैरिन फ़कीर। हे अल्लाह मां वणनि जा पन खाधा आहिनि, मूंखे बुख लॻी आहे। रब चयो छा खपे? चई अल्लाह सेमानी खपे। रब चयो माठ कर, मां माई थो ॾियां। छड़ा त ॾाढा जो ज़ुबो। जंहिंजी शादी नथी थिए न 40 रातियूं इहा दुआ पढ़ो, अलाह कलो उतों ई थींदव जाॾे किसी लोट मौजूद आहे। शादी शादी कुछ तो छोरन जो वातो पानी कया। नबी से का पूछो या रसूल अल्लाह भली शादी केड़ी आ? सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा। मैं यार हाने ता के निंद थी। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, शान सहाबा, शान अहले बैत, जमीयत उलमा इस्लाम। बिरोई भी आया है। बिरोई से बिरोई। हाँ बिरोई सजे रते तेरे जे भींग करना पूछ नहीं जाना कने खबर है। के भले जो बिरोई कने खबर पर कब्र में मलाइका पूछदा मरब का के नचे जा कने खबर उते जा खबर अरे अरे बरोच मुझे 5 ॻाल्हियुनि में वणंदा आहिनि। हिकिड़ी ॿुधायां थो 4 पोइ ॿुधायां। बरोच शादीअ में ज़िद कंदा, मेरा त मेरा पर मट मां किरा। या रसूल अल्लाह भली शादी कहिड़ी आहे? भली बुजुर्ग फरमाए इन आज़म निकाह बरकत ऐसरहु मऊना। भली शादी हुआ त में ख़र्च सफ़ा थोरो। पुट पढ़ाइणो आहे 5 जा बिस्कुट वठी मोदी अयूब खे फोन साईं तुंहिंजे पुट जो निकाह हुआ, छो निकाह पढ़ो। वाइस भी निकाह पढ़ी बिस्कुट विराए काए ट्रैक्टर वञी हाणो से फिरे जानी चुप। हाणे त साईं तोहरनि जा भत था थियनि। तोहर जो भतोरे मां काॾे वञा, मां काथे मातम कयां, मां कहिड़ी भित सां टकर हणां, मां कहिड़े बिजलीअ जे थंभे ते चढ़ां। मोदी अयूब चए थो जहिड़े ते वणई चढ़ लाइट आहे ई कान। तोहर ईअं अथव जे न लाहिण जे बगल कूड़ा है। बगल कूड़ा है ना कार्ड छपराईंदा। हां इंदड़ा हाजर ते ॾींहं जो 12 बजे वॾेरो जुमो पंहिंजो बगल शरीफ़ कूड़ा है सॼी बिरादर खे नाम
वरी साहबा पूछो या रसूल अल्लाह बुरी शादी कहिड़ी आहे? हदीस पढ़ी भली शादी हानी हदीस तो पढ़ा बुरी शादी हदीस तो पढ़ा पर फरमायो शरतान तामिर वलीमा हाथ खल्क हिकड़ो माण्हू बि वञे न थो घर भला गोलीअ जो आइटम अथव बोले देवाय त माण्हू वञे नींदड़ बि मोटी ईंदा माण्हू ठूठियूं हणंदा वञो वाहिद ॿुधी अचो असां वेठियूं आहियूं बुरी शादी हुजूर तो फरमाया शरतान तामिर वलीमा यदाल अगनिया जंहिंमें रुगो पैसे वारा अचनि ग़रीब हिकु या बुरी शादी चाहे मुंहिंजे शादीअ में बिलावल साहब बि आयो आसिफ साहब बि आयो अदी फरियाल बि आई खुर्शीद शाह जी आयो निसाब खोड़ो बि आयो सिराज कॾहिं चयो अथव अयूब भट्टी बि आयो शादी थींदी न जठ पुछनि जंहिंजा जूं गाॾियूं आयूं कुंवार वठण था वञूं या पीढ़ीअ ते पिया वञूं कुंवार आहे हिकिड़ी चङो भाऊ मदी हणो ते ढिकीअ में जहिड़ो भरो चोरी कयूं पियो हिकिड़ी छोकिरी 300 गाॾियूं वरी पुछना एको साउंड आयो एके साउंड जो शादीअ में छा वञे मिड़े ई धम चल असां एको साउंड बि आयो भला डाक्सन वो आप से रते जरे फोन कई आज डाक्सन दे अची वई एको साउंड बि तो छोकरा किथे लेकिन डाक्सन ते न चना सिंधड़ी अंब जेड़ा एक होटल आहे न पुफाट न मासा दे डेकोरेशन वारा दी वो टाइम अला ये छोरा एडा निभागा थव घोट जी गाड़ी हूंदी आहे अॻियां एको सौंडन वारी गाड़ी हुनजे पोयां एको सौंडन वारी गाड़ी में हीअं चुंबड़ा बीठा आचर ते हितां को वेही जो मज़ो ॾिसो हीअं ख़ल्क जे मुंहुं हूंदो अथनि गाॾियुनि में नियाणियूं वेठियूं हूंदियूं न अंबड़ियूं भेनर वेगिनूं ही छोरा हीअं पता वेठा हीअं सॼी ख़ल्क जे माण्हू इशारा हेॾे कसम त ख़ुदा जो मां कूड़ थो ॻाल्हायां गैरत जा जनाज़ा निकिरी रहा है कंहिंखे वाइज़ कयूं मूंखे बंदूक हणो मां मरी वञा हाजी हैदराबाद अचो शादी ॾिसंदे शर्म थो थिए मर्दनि जूं मूवियूं मायुनि जूं मूवियूं थियूं भरजनि मायुनि जी त मूवी थी भरजे पर कुंवार जी मूवी कुंवार जी ख़ुदा जो कसम आहे न त पाण सिंधियुनि वटि जंहिं घोट सां कुंवार जो निकाह थींदो आहे न उनखे बि मूड़े खां सवाइ मुंहुं ॾिसण न ॾींदी आहे 5000 ॾे त पोइ मुंहुं ॾिसण ॾियां 10 मुले खे ॾेई आयो 5 तोखे पर मोदी वारो आयो आहे त मायूं सिधो करे थी विहारनि सिधी थी वे मोदी थी भरजे नहीं सदके वञा मोदी वारा तुंहिंजे भागनि था मुफ़्त में पियो दीदार करे मां बि सुभाणे रते तेरे में मोवीअ जो दुकान थो खोलियां नबी साईं फरमाए शादीअ में 2 कम कजो मूंखे हाणे साबिक़ FIA जो डायरेक्टर बशीर मेमन जेको इमरान खान सां बि विढ़ियो जंहिंजो ॿ दफ़ा त अधी मरियम नवाज़ नालो वरितो मरियम नवाज़ नालो वठे तव्हां छा था सम्झो दुआ कयो त मुंहिंजो बि वठे मूंखे जे मौलाना तुंहिंजो ॻाल्हियूं मज़ाही आहिनि पर तूं मज़ाही अंदाज़ में वॾियूं हक़ीक़तूं चई जे तुंहिंजो अंदाज़ मज़ाही FIA डायरेक्टर बशीर शादीअ में 2 कम कजो असांजो नबी थो चए कहिड़ा आलिनो निकाह जा ऐलान कजो पर हज़ार जो ख़ौफ़ कजो
तमल पढ़ जो जमल खल्क जाम हो जे असां कार्ड में छा लिखंदा आहियूं रटे डेरे वारा 6 बजे गॾियानी 7 बजे मानी 10 बजे बाफले मौसूकिया सुबुह जो 4 बजे निकाह सुबुह जो 4 बजे केर हूंदो 4 अंधा 5 कोन चाइण में 3000 माण्हू निकाह में 6 अंधा वेठा आहिनि निकाह जी अहमियत आहे तव्हां वटि अलाए कहिड़ो रवाज आहे असांजे सुबुह जो 4 बजे निकाह पढ़ंदा आहिनि न कयो इहो ग़लति आहे निकाह तंहिं पढ़ो जंहिंमहिल ख़ल्क़ जाम हुजे शायदि वकील हुजनि कंहिंजी न्याणी आहे हक़ मार केतिरो आहे जे लिकी पढ़णो आहे निकाह त पोइ पलाल में वञी पढ़ो असांखे छो घुराए नबी सिंह मुझे मौला अली जो निकाह कीअं पढ़ो पहिरियों ॾाढा जो अली अली चो अली अली चो अली अली मौला अली जा मुरीद ॿई वक़्त मदद करे जा ॿई नारे तकबीर शान अली मुर्तज़ा नारे तकबीर ओ रोज वाला हमारा बेहतर इमाम तो साबु है ने जो भले जमायत गेडी भी परे नबी से सोने अली जो ने तो खल्क मस्जिद हुजूर फरमायो इन्नी तज़व्वजतु फातिमा बि अली मां मोहम्मद पांजे प्यारी न्याणी फातिमा जो निकाह है दरे करार कर सुभान अल्लाह तो निकाह जा ऐलान कयो हदीस तो पढ़ा आलिमु वाला निकाह बियो वजलू फिल मसाजिद कोशिश करे निकाह मस्जिद में चलो मस्जिद की बरकत ही पंहिंजी आहे निकाहन में शादियुनि में ॻाइण वॼाइण न कराइजो हाणे त साईं अहिड़ा गाना निकिता जो चवंदे न ॿुधण वारनि खे शर्म आहे न चवण वारनि खे शर्म आहे न ठाहिण वारनि खे शर्म हाणे कोन विच में गानो निकितो बंदि कमरो हुजे चाली विञाइजी वञे सदला खोड़ो बि हुते हुजे बेल जो मुंहिंजे हथ में हुजे तुंहिंजी नासूं थी रहिया हाणे वरी हिकिड़ो बेहया शाइर पैदा थियो आहे बेहया जे शाइर अहिड़ा बेहया बि थींदा त पोइ नसुलनि जा नुक़सान थींदा ॿुधायां तोखे प्यार कीअं कबो आहे मां वरी छा चयोमांसि त उहो तुंहिंजे मुंहं ते मले मथो गांगी मले तोखे गॾनि ते चाढ़े तोखे ख्वाब ई कबो अचो त ॿुधायां प्यार कीअं बेहयादार नबी जी उम्मत असांखे बेहया न बणा तहज़ीब न घुर्जे ॿी काई मां तहज़ीब मदीने वारे नथा जो सुभान अल्लाह आज के रसूल बैत बोलो जोर जाओ बैत तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत जमीयत उलमा इस्लाम तहज़ीब न घुर्जे ॿी काई मां तहज़ीब मदीने वारे जी छो भिटके जो गुमराह थी वछराह मोहम्मद प्यारे जी जी ऐसा है खुदा जो कसम अली जो सामान असां वठा अली कारी वो कुरान असां अली हाजी हो काबो असां अली नमाजी हो मस्जिद असां अली दीनदार हो दीन असां अली जो बच्चा मुझे मौला हुसैन सज्जे में शहीद थियो मुझे कायद शहीद अल्लाह मां डॉक्टर खालिद शहीद थियो खुदा जो कसम सिर सज असानो हैदरी असा तो छापे चलो तो अल्लाह के पुत्र बिठाए कुत्ता बिठाए शराब पे लीला कराए रंटू नचाए खजड़ा नचाए भंगा पे किन्ना कम करे तब हैदरिया मां कुरान पढ़ा तब हैदरी को ना मुके बेल चोट हेदी पे वाजिबी कबिया अंधेर नगरी
हलाल महंगो सारियूं सस्तियूं बेटा इहा तो चए गिदड़ चढ़ियो घोड़े ते गिदड़ चढ़ियो लतीफा नाइंसाफी ज़ुल्म गिदड़ चढ़ियो घोड़े ते लूमड़ लोडी बाण अरे कंहिंखे ॾियां दांह अदालती सभु थी हेतिरी असांजो असांजो मस्जिद सां प्यार आहे न नाज़ी की जरूरत है न न्याजी की जरूरत जमाने जंग में मर्द गाजी की जरूरत निदा आती है अब भी करबला के जरूर जरूर से हुसैन इब्ने अली जैसे नमाजी की जरूरत बचन क्यों तो इंशाल्लाह नमाज पढ़ा मस्जिद के आबाद करना से अबे अम्मा जो अदब करना से पाड़े वारन सा सुठा करना से अल्लाह बरकत दे साईं अयूब के कहीं सोचो तो हिते भी को हेड़ो मरकज कायम है हर साल जब बस साल तक घुसी है ना एक दफे आजादी मार्च थी और बे दफे वरी इमरान वाली न्याणी कोरोना हाने कोरोना वई हली पर आई असांजी ईद विञाइण वरी ॿी ईद ते ईंदी इमरान जी धीउ आहे खर्ची वठण अल्लाह कोरोना मुसलमाननि लाइ न आहे कोरोना काफ़िरनि इहा ॻाल्हि त इंडिया जो वज़ीर आज़म मोदी बि सम्झी वियो हे असां खदड़ो लाइ करे अल्लाह इंडिया जे वज़ीर आज़म रमज़ान में को जे मंदर बंदि करे छॾियो मस्जिदूं खोले छॾियो त अल्लाह जो ज़िक्र मुसलमाननि खे ॿाहूं पियो ॿधे मस्जिदनि जे पेशमामनि खे कयो बांगा कोन छो इंडिया जा हिंदू रोटन के कलमा पे पढ़न ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सॼी दुनिया के पैगाम हो तो निजात मोहम्मद जे कलमे में आहे दुआ कयो कायदे सिंध जो सोरो जो अल्लाह के प्यारो थी सदीन साहब अल्लाह उनकी बख्शिश अल्लाह उनके कब्र के जन्नत अल्लाह से महफूज रहमान जी उम्र में देखो ताजे ताल के जो अमीर भी अल्लाह इन मरकज के क़यामत में आबाद करे जिन भी सही अयूब सां ताज़ुब के अल्लाह सभी जो खैर कबूल करे रब्बना अतिम लना नूरना वग़फिर इन्नका ताक़ीच अल्लाह कोरोना का पूरी इंसानियत की हिफाजत उम्मत मुस्लिम